पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस जी आमरियत जो बुनियादु अॻूणे चीफ जस्टिस इफ्तिख़ार चौधरी रखियो। सियासी जमायतुनि ख़िलाफ़ हाइब्रिड जंग में हू बि शामिल हो। असांजा कुझु इत्तेहादी संदसि नालो न पिया खणनि। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबलीअ में ख़िताब कंदे वधीक चयो त असां मीसाक जमहूरियत कयो त उन वक़्त जी गैर जमहूरी ताक़तुनि हाइब्रिड जंग शुरू करे ॾिनी। जनरल पाशा ज़हीरुल सलाम ऐं फैज़ हमीद जो किरदारु तव्हांजे साम्हूं आहे। हिन जो चवणु हो त सभु हलिया विया पर इमरान नियाज़ी मौजूदु आहे। हिन क्रिकेटर खे सियासत में एस्टेब्लिशमेंट वठी आई। असांजे इदारनि में वेठल कुझु आइंस्टाइन फ़ैसिला कनि था, स्ट्रेटेजिक असासा ठाहिनि था जेके असांखे ॻिचीअ में पइजी वञनि था। बिलावल भुट्टो जो चवणु हो त पाकिस्तान जी अवाम तारीख़ में पहिरियों भेरो अहिड़ो जमहूरी ऐं आइनी बहिरान ॾिठो आहे। अवाम महांगाई ऐं बेरोज़गारीअ जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। कुझु असांजे पंहिंजनि फ़ैसिलनि जे करे आहे। माण्हू अॻूणे नालाइक़ वज़ीर आज़म जे करे बि महांगाई ऐं बेरोज़गारीअ जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। हिन वधीक चयो त असां मीसाक जमहूरियत जी बदौलत NFC एवार्ड ऐं KPK खे सुञाणप ॾिनी। जेको बहिरान पैदा थियो उन जो ज़िम्मेवारु केरु आहे? जनरल हमीद गुल उन सिलेक्टेड खे सियासत में आंदो ऐं जनरल पाशा परवान चढ़ायो। पाशा आयो, ज़हीर आयो, फैज़ आयो, सभु हली विया पर इमरान ख़ान मुस्तक़िल मौजूदु आहे।